साबिका अल्लाह राज़ी थी वियो आहे ऐं हू अल्लाह खां राज़ी थी विया। हाणे तोखे मूंखे मजाल न आहे, काई ताक़त ज़रूरत न आहे जो कंहिं साहिब जे ख़िलाफ़ कुझु ॻाल्हाए सघूं, इजाज़त ई न आहे असांखे। मुंहिंजा दीदो केतिरो अरसो गुज़री चुको आहे, 1440 साल गुज़री विया। अॼु 100 साल में का ॻाल्हि यादि न रहंदी आहे। असीं पुराणियूं ख़बरूं जेके 1400 साल 1300 साल गुज़री विया मामला, उन्हनि ते असीं बहस मुबाहिसा कयूं। को कंहिं साहिब ते तनक़ीद करे, को कंहिं साहिब ते तनक़ीद करे, ख़बर त असांखे फ़ज़ाइल जी आहे कान का, उन्हनि जा मरातब केतिरा हुआ, केतिरियूं फ़ज़ीलतूं हुयूं। अल्लाह ताला कंहिंखे सिद्दीक़ सॾियो आहे, कंहिंखे मोमिन सॾियो आहे, कंहिंखे मुत्तक़ी सॾियो आहे, कंहिंखे उलाइक हुमुल मुफ़्लिहून सॾियो आहे, किथे मुत्तक़ून सॾियो आहे, किथे मुहतदून सॾियो आहे। अल्लाह फरमाए थो उहे सच्चा रबी आहिनि, उहे मोमिनीन आहिनि, उहे मुत्तक़ीन आहिनि, उहे हिदायत याफ़्ता आहिनि। ऐं असीं अवां पाण में बहस पिया कयूं। करे अबू बकर के खिलाफ केर बक बक करे, को उमर फारूक ते तनक़ीद पियो करे, को सैयदना अली ते तनक़ीद पियो करे, को सैयदना अमीर माविया ते तनक़ीद पियो करे, को सैयदना उस्मान गनी ते तनक़ीद पियो करे। इन्हनि ते तनक़ीद पिया कयो छा असां अवाज पंहिंजे गिरेबान में झांकियो आहे, असां में ताक़त आहे, असां में इल्म आहे, असां में फ़हम आहे, असां में सोच आहे। 1400 साल खां बाद में इन सहाबा इकराम ते असीं तनक़ीद पिया कयूं, जिन पंहिंजो माल, जिन पंहिंजो औलाद, जिन पंहिंजा घर, जिन पंहिंजा वतन, जिन पंहिंजा इलाइक़ा छॾे करे अल्लाह जे राह में निकिरी विया आहिनि। अल्लाह फरमाए त ही क़त्ल जे लाइ तयारु थी विया, हिकिड़ा शहीद थिया। मन कज़ा नहबुहु मिनहुम मन यंतज़िर वमा बदलू तब्दीला। हिकिड़ा त अल्लाह सां वाइदो निभाए शहीद थी विया, ॿिए गाज़ी थी करे निकिता आहिनि। इन्हनि तब्दीली का बि कान आंदी आहे जेके अल्लाह सां हिननि वाइदा कया आहिनि। इन्हनि जहिड़ा ताईं थी कोन था सघूं जॾहिं असीं उन जे मर्तबे खे पहुची कोन था सघूं त उन जे मामलात में असांखे ॻाल्हाइण जो हक़ बि कंहिं ॾिनो आहे। हिकिड़ो इस्लामाबाद में बीह करे शख़्स चवे त हज़रत बाबकर सिद्दीक़ जे ईमान में शक आहे, यकीनन इहो शख़्स मुर्तद आहे, इस्लाम का ख़ारिज आहे। जेको सहाबा इकराम ते तनक़ीद करे, जेको अहले बैत जे ख़िलाफ़ वो इस्लाम का ख़ारिज समझो, मुर्तद आहे, वाजिबुल क़त्ल आहे। यादि रखिजो असांजो ईमान अहल बैत जे लाइ त सहाबा इकराम जे लाइ जेके नबी करीम जा जानसार हा, जेके 24 कली नबी करीम सां गॾु हूंदा हा, हर टाइम ते हर तकलीफ़ में ॾुखनि में साम्हूं अल्लाह जा नबी हुकुम सादिर फरमायो। अल्लाह जा नबी तव्हीं परे थो वञा तीर तव्हां ॾे अची वञे, अल्लाह जा नबी तव्हां हेठि जेको आहे सो घोड़े था अचो, अल्लाह जा नबी तव्हीं उठ खां हेठि रहो, मथां को दुश्मन जो तीर अची वञे। सहाबा इकराम पाण करीमनि खे पंहिंजे झरमट में आणण वारा ऐं गार्ड अहिड़े नमूने जा मज़बूत हूंदा हुआ। 24 कलाक पाण करीम सां परे खां माण्हू नज़र पे दौड़ी पहुचनि, किना थो वञी कंहिंमें कमु अथई, रसूलुल्लाह अंदरि मौजूदु आहे। पहिरीं असां सां ॻाल्हाए पोइ अंदरि दाख़िल थी। उहे जान निसार उन्हनि जे ख़िलाफ़ असीं ॻाल्हायूं, हैरत असांजे अकुल ते दिमाग़ ते, ऐं उन्हनि जो असीं साथ ॾियूं, उन्हनि जा एहतजाज कयूं त फलाणे माण्हू जेकर चयो आहे पोइ छा आहे, इज़हार आज़ादी हुजे, ॻाल्हाए सघे थो। अरे ॻाल्हाए उहो जेको हक़ रखे, असां उनजे जेका थो पेर जे मिटी जे बराबरि कोन आहियूं, असीं उन्हनि जे ख़िलाफ़ पिया ॻाल्हायूं। अल्लाह अकबर। कुरान मजीद का पुछूं था अल्लाह सुब्हानहु व तआला कंहिंजो कंहिंजो शान बयान कयो। कुरान मजीद में शान मौजूद आहे सहाबा इकराम जो। अल्लाह फरमायो मन युतिल्लाह वर रसूल औलाइका मल्लज़ीना अनअमा अल्लाहु मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन व हसन औलाइका रफीका। अल्लाह फरमायो जंहिं इताअत के अल्लाह रसूल जी, यादि रखिजो लफ़्ज़ कुरान पाक खां था पुछूं, तारीख़ ते एतबार न कयो, महिरबानी करे इन कलाम ते मुक़द्दस ते एतबार कयो। अल्लाह जो कलाम आहे, कुरान आहे, में को शक ऐं शुबह कोन्हे। और तारीख़ जे इराक़ ते न कजो एतबार। तारीख़ में वॾो इस्लाम सां ज़्यादती कई वई आहे, मुस्लमान खे विढ़ाइण में तारीख़ किरदारु अदा कयो आहे। ही कुरान मजीद सचो किताब आहे, ला रेब आहे, जंहिंमें कोई शक न आहे। कुरान मजीद ॿुधो, मान खे ॿुधायो, उन में ॾिसो तारीफ़ूं कंहिंजूं लिखी पियूं आहिनि। जिनजी कुरान तारीफ़ लिखे, जेके कुरान मुत्तक़ी चवे, जेके कुरान फलाह याफ़्ता चए, जेके कुरान सचो चए, जेके कुरान अल्लाह जो महबूब चवे, जेके कुरान गारे यार चवे, जेके कुरान मोहब्बत जो मोहम्मद करीम जो दोस्त चवे, उन्हनि सां असीं दुश्मनी कंदासीं, किथां कामयाब थींदासीं। अल्लाह फरमायो मन युतिल्लाह वर रसूल, जे अल्लाह जी इताअत कई, रसूलुल्लाह जी इताअत कई, फौलाइका मल्लज़ीना अनअमा अल्लाहु मिनन नबिय्यीन, ही उहे कामयाब आहिनि जिन ते इनाम अल्लाह कयो आहे, उहे नबियुनि मंझां
नबीजीन तर्जुमे ते गौर कजो मिनन नबीजीन उहे नबिन मां व सिद्दीकीन ऐं सच्चारनि सिद्दीकनि मां व शुहदा ऐं शहीदनि मां व सालिहीन नेक शख्सनि मां व हसन उलाइक रफ़ीका। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो इन्हनि जो जोड़, इन्हनि जो कठ, इन्हनि जी दोस्ती सभ खां बहितरीन दोस्ती आहे। अल्लाह नबिन के, शहीदन के, सिद्दीकीन के, नेकन के हिकड़ी आयत में आने करे फरमायो ही नेक बि गॾु हूंदा, शहीद बि गॾु हूंदा, नबी बि गॾु हूंदा, अल्लाह जे राह में वेहण वारा गॾु हूंदा, सचार गॾु हूंदा। फरमाए हिन जो साथ अहिड़ो जोड़ ॿियो आहे कोन को। सिद्दीकीन जा लफ़्ज़ आया, अल्लाह ताला सिद्दीक़ कंहिं लाइ लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। अल्लाह अकबर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जी रात मेराज करे मोटिया। पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जूं सभु ख़बरूं ॿुधायूं साहबनि खे। अल्लाह जो अमर थियो, जिब्रील आयो, बुराक आयो, मेराज आऊं करे आयो। अल्लाह जा नबी किथे किथे पान करीम फरमाए सुभानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सल लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना। अल्लाह जी आयत पढ़ी करे ॿुधायूं त अल्लाह जी ज़ात पाक आहे जे मुहम्मद करीम के बैतुल्लाह खां वठी मस्जिद अक़्सा ताईं ज़ियारतूं करायूं, इलाइक़े जूं घुमायो। पोइ फरमाई छा थियो? असरा सैर करायो। पोइ वरी पाण करीम फरमाए त बुराक ते सवार थी आऊं वियो आहियां। उते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़्सा में नबी जी इमामत कराई आहे। पाण करीम वरी पहिरें आसमान ते, ॿिए आसमान ते, टे आसमान ते, चौथे आसमान ते, पंजे आसमान ते, छहें आसमान ते, सते आसमान ताईं पाण करीम सां सम्झंदा नबियुनि सां मुलाक़ातूं थियूं, जहन्नम ॾेखारी वई, जन्नत जो नज़ारो करायो वियो, हर शइ पाण करीम सां ॿुधाए। अल्लाह जा नबी ही सज़ा हिननि खे ही बि मिले, हिननि खे ही जज़ा बि मिले। हज़रत आदम सां मुलाक़ात थी आहे, हज़रत इब्राहिम सां मुलाक़ात थी आहे, हज़रत यूसुफ सां मुलाक़ात थी आहे, हज़रत इदरीस सां मुलाक़ात थी आहे। वॾो किस्सो आहे पाण करीम सां सम्झनि मोटिया आहिनि। सुबुह जो सवेरे साहबनि खे ॿुधायूं मुंहिंजा साहिबियो अल्लाह ताला मूंखे मेराज करायो आहे, राति ही शइ ॾिसी आहे। उन मजलिस ई महफ़िल में हज़रत अबू बकर सिद्दीक़ कोन हो, कंहिं वापार सौदे ख़ातिर ॿाहिरि निकितो। भले किताब ॾिसो, तव्हां हदीस जा किताब ॾिसो, मौजूदु आहिनि। पाण मोटनि पिया सुबुह ते अबू जहल माण्हुनि खां पुछियो त मुहम्मद कहिड़ियूं ख़बरूं पियो करे? की त मुहम्मद करीम त मेराज करे वियो आहे। की ॻाल्हि मुमकिन ई कान्हे का। चई छो? हिकिड़ी राति में 7 आसमान घुमी आयो। हींअर त टेक्नोलॉजी दौर आहे, चऊं था बाबा हिकु कालो हिकिड़ो राकेट जो कालो कीअं थो आसमान में उॾामी वञे। तंहिं वक़्त में खच्चर हूंदा, घोड़ा हूंदा, ऊठ हूंदा। इहा सोची कान हूंदी त अल्लाह ताला जा मुड़ुस छा छा थी वञे। अल्लाह अकबर। अबू जहल अचे पियो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे रस्ते में मिलियो। अबू बकर सिद्दीक़ त पहिरें ईमान आणण वारनि मां आहे। पहिरियों अबू बकर सिद्दीक़ आहे, वॾनि में जिन ईमान आंदो आहे। औरतुनि में बि ख़दील कुबरा आहे ऐं नंढनि ॿारनि में सैयदना अली मुर्तज़ा आहे, जे ऐलान कयो आहे सरियां मजलिस में। ॿिया के साहबी आहे जेके वीचारा ख़ौफ़ में इन में हाणे ईमान आणे चुका। पोइ वरी ईमान जो इज़हार बैद में पिया कनि, पाण करीमनि खे ॿुधाइनि पिया। पाण करीमनि खे किन रोके विधो हो त दुश्मन जे जलगार ऐं चंबे में हो, ईमान खे मज़बूत रखिजो। पर ही ऐलान या ईमान हो। अल्लाह अकबर। अबू बकर सिद्दीक़ खे ॾिसी करे अबू जहल तानू थो हणे। अबू बकर तूं त चवंदे हैं त मुहम्मद हमेशह सच थो ॻाल्हाए। अॼु ख़बर पई त केॾी वॾी ॻाल्हि कई अथसि। कीअं भला सॼो मेराज वाक़ियो ॿुधाई। चए तोखे ख़बर आहे? चई मूं ॿुधो कोन्हे को पाण करीम सां मिलियो ई कोन्हे या। चई पोइ तूं हिन ॻाल्हि खे मञी थो? चवणु लॻो जेकॾहिं नबी करीम चयो पाण करीमनि मेराज जो वाक़ियो बयानु कयो आहे, जीअं ॿुधाई पियो तीअं पाण करीमनि चयो आहे, इन में कोई शक न आहे। रसूल करीम ज़रूरु मेराज ते वियो हूंदो। इहो अबू बकर जो ईमान आहे। अल्लाह फरमायो वजा बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही। और महिल जिब्रील अमीन आयो आहे। जिब्रील मोहम्मद करीम के बुधा जा बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही। मोहम्मद करीम सचूं ख़बरूं खणी करे मेराजूं मके में आयो। उनजी तस्दीक़ अबू बकर सिद्दीक़ कई आहे। अॼु खां पोइ अबू बकर सिद्दीक़ जो लक़ब सिद्दीक़ आहे। जा बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही। मोहम्मद सची ख़बर कयो आहे, अबू बकर तस्दीक़ कई आहे। तंहिं करे अबू बकर जो नालो उन ॾींहं खां वठी अबू बकर सिद्दीक़ करार थी वियो आहे। अल्लाह अकबर। अबू बकर सिद्दीक़ जॾहिं वेंदो आहे बैतुल्लाह जे क़रीब, पाण करीम सां सल्लम ते हमिलो थींदो आहे कुफ़ार जो।
कुफार मक्का हमलो कंदा आहिनि ओॾी महिल डोड़ी वेंदो आहे पाण करीमन खे बचाए करे चवंदो आहे अतक़्तुलून रजुलन यक़ूलु रब्बी अल्लाह ज़ालिमो तव्हां उन शख़्स खे था क़त्ल कयो उनखे शहीद था कयो यक़ूलु रब्बी अल्लाह जेको ऐलान पियो करे त मुंहिंजो रब अल्लाह आहे न मुहम्मद कंहिंसां झगड़ो कयो आहे न मुहम्मद कंहिंजो ज़मीन ते झेड़ो आहे न घरनि ते झेड़ो आहे न रिश्तेदारी ते झेड़ो आहे न कंहिंखे ईज़ाई न कंहिंखे तकलीफ़ न हिन जे ज़बान मां कंहिंखे तकलीफ़ पहुती आहे न हथनि मां अतक़्तुलून रजुलन यक़ूलु रब्बी अल्लाह उन शख़्स खे तई क़त्ल था कयो जेको चए थो मुंहिंजो रब अल्लाह आहे अबू बकर सिद्दीक़ मोहम्मद करीम खे बचाईंदे बचाईंदे अची वेंदो आहे एतिरियूं ज़रबूं लॻनि अबू बकर सिद्दीक़ किरी पवंदो ओ अबू बकर जेको नबी करीम जो दिफ़ा करे उनखे बि तो बनोज़ बिल्ला अॼु जो मुनाफ़िक़ ऐं मुर्तद चवे त अबू बकर जे ईमान में शक आहे जेको नबी करीम जे बचाइण जे लाइ किरी पियो आहे ज़ख़्मी हालत में आहे जेॾी महिल हौश ईंदो आहे घर खणी वेंदा आहिनि जंहिंमें हौसलो ईंदो आहे त पुछा अबू बकर ठीकु अची मूंखे छॾे ॾियो मोहम्मद करीम जो हाल ॿुधाए त पाण करीम कहिड़े हाल में अल्लाह अकबर इन खां वधीक तस्दीक़ कहिड़ी कजे जो अल्लाह जॾहिं हिजरत जो हुकुम ॾिनो आहे मोहम्मद करीम तव्हां मके खे छॾे हाणे वरी रवाना थी वञो मदीने ॾे अल्लाह अकबर गार यार पाण सां सम्झनि अबू बकर खे गार यार छो चयो वियो हुकुम थियो कुफार ऐलान कयो 100 उठ उन शख़्स न वेंदा जेको मोहम्मद करीम सल्लल्लाहु खे क़त्ल कंदो पाण करीम खे शहीद करण जे लाइ कुफार मक्का 100 उठ जो ऐलान कयो उन खां पोइ हुनखे हिन मके में सरदारनि जी लिस्ट में शामिल कयो वेंदो ॿिया इनाम इकराम अलॻि मिलंदा नालो वॾो रोशन थींदो बसि हाणे हिकु हिकाणी थींदी पाण करीम सल्लल्लाहु खे अल्लाह सुभान व तआला अमर फरमायो त तव्हां रातो राति मके मां निकिरी करे रवाना थी वेंदो अल्लाह अकबर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पूरी ॻाल्हि जो वाक़ियो अल्लाह जो अमर थियो आहे इहा कचहरी कंहिंसां कयूं मशहूरु अबू बकर सिद्दीक़ सां कयूं अबू बकर अल्लाह ऐलान कयो हाणे छा प्रोग्राम आहे किसी तयारी कयो अल्लाह जो अमर आहे त पोइ निकिरी था हलूं छो त तव्हांजी जान खे ख़तरो कुफार पूरे घर के घेराव के बीठा केॾी महिल नुक़सान थी सघे तव्हांखे 4 महीना शइ बि नबी तालिम में तई अॻे गिरफ़्तार रहिया आहियो नज़रबंद रहिया आहियो ऐं हाणे बर्दाश्त नथो थिए तव्हां निकिरी हल आऊं तव्हां सां गॾु आहियां अल्लाह अकबर हमेशह सफ़र में हुन दोस्त खे खणबो आहे जंहिं ते एतवार हूंदो आहे सैयदना अली मुर्तज़ा खे पाण करीम मोहम्मद अली मुंहिंजे घर में तूं रहिजां इन चारपाई ते आराम कजां ही चादर पाण करीम नबूअत वारी सैयदना अली मुर्तज़ा ते ढके विया आहिनि मोहम्मद अली ही अमानतूं मके वारनि जूं ही काफ़िरनि जूं अमानतूं कुरैशियुनि जूं अमानतूं यहूदियुनि जूं अमानतूं नसारनि जो अमानतूं जेके अमानतूं आहिनि ही हिन खे रक़म ॾिजां ही ज़रा हिन जे हवाले कजां ही तलवार हिन जे हवाले कजां ही सामान हिन हवाले कजां ही जेके बि नाला आहिनि तूं यादि रखजां अली जेको ईंदो वञे सुबुह जो उनखे पंहिंजूं तूं उन्हनि खे अमानतूं ॾिनियूं वञिजां ऐं तूं हिन जॻह ते मौजूदु रहिजां घर ख़ाली न कजां छाजे करे सैयदना अली मुर्तज़ा नबी करीम ससुरनि जे अहल बैत जो आहे सैयदना अली मुर्तज़ा नबी करीम जो दामाद बि आहे ऐं पाण करीम जो सौट भी है बाएतमाद शख्सियत इज़्ज़त माल शख्सियत सैयदना अली मुर्तज़ा शांत ॾिसो पाण करीम फरमाया अली तूं आराम ई थी हाणे आऊं निकिरी थो वञा साईं कंहिंसां रवाना कि अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजा सफ़र में गॾु आहे सैयदना अली मुर्तज़ा फरमाया इत्मीनान इज़हार फरमाया ठीकु आहे साईं तव्हां सफ़र में निकिरी वञो कुफार ख़्यालु कंदा वञो पंहिंजो आऊं हिते वेठो आहियां अल्लाह अकबर या बि ख़तरे खां ॿाहिरि ॻाल्हि कान हुई जंहिं चारपाई ते सैयदना अली मुर्तज़ा आरामी आहे उहा चादर मथां ढकियल आहे जेका मोहम्मद करीम खे चादर ढकियल आहे इते भी ख़तरो आहे मुमकिन आहे त कुफार हमिलो कनि नबी करीम सम्झी करे घर में हमिलो कनि ॿाहिरियां त कोन हा न साईं छो जो चाचा हुआ अबू जहल वारा उतबा शेबे वारा सौट मासाद पाण में वेझा क़रीब अदीद हुआ ॿियो त माण्हू कोन हो न घर में त पंहिंजा अची सघनि था न सैयदना अली मुर्तज़ा खे त ख़ौफ़ थिए न पर शेर ख़ुदा हर ॻाल्हि खे ख़तमु करे पर भई परवाह न अल्लाह जा नबी तव्हां निकिरी वञो तव्हांजी जान महफ़ूज़ हुजे इन खां वधीक असांखे छा खपे सैयदना अली मुर्तज़ा खे अल्लाह ताला शान इहो नसीब कयो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॻह ते आरामी कुफार मक्का फिरनि पिया
अल्लाह फरमाए त पाण करीमन खे हुकुम ॾियो तव्हां निकिरी वञो, मिटी खणो मुठ में, ककरियूं अचनि पथरियूं मिटी हुजे, सिर्फ़ु तव्हां रस्ते ते जंहिं रस्ते खां निकिरो पिया, जंहिं दरवाज़े खां निकिरो पिया, उहो तव्हां उछलियो बिस्मिल्लाह करे। इहे अंधा थी वेंदा आहिनि कि का शइ नज़र न ईंदी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिरनि पिया, रस्ते में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मुठ भरे मिटी जी उछलीनि था, अल्लाह फरमायो मा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। मोहम्मद करीम तो इहो उछली हुई वारी जी मुठ या कंकर जी मुठ, फरमाई वमा रमैत वलाकिन अल्लाह रमा, तो इन खे उछलियो पर सम्झे त अल्लाह पाण हुनजे अखियुनि खे अंधो करे छॾियो उछले। जीअं मिटी लॻी सभई अंधा थी विया, पाण करीम नज़र ई कोन आया, रसूल करीम निकिरी विया ॿाहिरि। निकिरी वञण खां बाद में सब खां पहिरीं पाण करीम सां इंतज़ार अबू बकर सिद्दीक़ पे ॿाहिरि करे, वफ़ादार यार जी ख़बर ॿुधिजो। इहे वफ़ादारियूं आहिनि, इहे मुहबतूं आहिनि, इहो एतबार आहे। अबू बकर सिद्दीक़ ॿाहिरि इंतज़ार पियो करे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुल्हनि ते खणंदो आहे। हदीस पाक में पाण करीम जी तबियत नासाज़ हुई, रसूल करीम जी तबियत नासाज़ हुई। अल्लाह जो अमर थी वियो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिरी पिया। अबू बकर सिद्दीक़ फरमाया अल्लाह जा नबी तव्हां हली कोन था सघो, तव्हां थकियल आहियो, तव्हां मुंहिंजे कुल्हनि ते सुवार ॾियो, अबू बकर तव्हांखे खणी हले। अबू बकर सिद्दीक़ जबल ते चढ़े पियो, पोड़ो उमिरि सां जवान कोन्हे को, हिम्मत आहे, हौसलो आहे, जज़्बो आहे त अल्लाह जे नबी खे दुश्मननि जे लश्कर मां ऐं इन्हनि जी जमायत मां ऐं जे घेरा मां मूंखे कढणो आहे। अल्लाह ताला सैयदना अली मुर्तज़ा खे शान बख़्शो जो घर में पाण रही पिया, दुश्मन हूंदे भी ख़तरो भी आहे। अबू बकर सिद्दीक़ खे अल्लाह शान जो बख़्शो आहे जो अबू बकर सिद्दीक़ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे कुल्हनि ते खणी करे, नबुवत जो वज़न खणी करे पहाड़नि ते चढ़ंदो आहे, जबलनि ते बयाबान ते चढ़ी करे गार में पहुचंदो आहे। पोइ अबू जहल जो लश्कर आयो आहे, पेर खणंदा ही त निकिरी वियो, पेर नबी करे बीठा आहिनि, सिधा अबू बकर सिद्दीक़ जे घर वटि पहुता। हदीसूं ॾिसो, हवालो ग़लति निकिरे ज़िम्मेदार आहियां इंशाअल्लाह ताला। ख़ाली ॻाल्हियूं कयूं, कहाणियूं ॿुधाइणु कोन थियूं हुजनि त ख़ाली किसा ॿुधाए उन मां 100 ख़बर ॿुधाए माण्हुनि खे रोअण सां ई कोन थो अचे। हक़ीक़त बयानु कयो। अबू बकर सिद्दीक़ आहे, अल्लाह अकबर, पाण करीमन सां गॾु वियो आहे। पोयां अबू जहल ईंदो आहे, अची करे घर वारनि खे चवंदो आहे त किथे आहे अबू बकर। हुनखे ख़बर आहे त सुबुह सां अबू बकर गॾु आहे। नबी करीम जी पुछाई ॻोल्हा किथे था कनि, अबू बकर जे घर मां दरवाज़ो वॼाइनि था। नंढड़ी बीबी अस्मा बिन्त अबी बकर निकिरी ईंदी आहे, अस्मा बिन्त अबी बकर निकिरी ईंदी आहे। पुछा कंदा अबू जहल ॾे ख़बर आहे तुंहिंजो पीउ किथे आहे मोहम्मद? चवंदी आहे ख़बर न आहे। हदीस में तो अचे तो जज़्बात में अची करे चमार हणंदो आहे बीबी सगोरी खे, बीबी अस्मा खे जेका नंढड़ी हूंदी आहे, बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला जी भेण हूंदी आहे। बीबी सगोरी रोई ॾींदी आहे पर इत्तला न ॾींदी आहे। जिन खे ईमान मज़बूत आहे उन्हनि पंहिंजे औलाद जी परवरिश बि अहिड़ी तरह सां कई आहे। आख़िरकार चवणु लॻा त पेरा खणो, कहिड़े पासे खां मोहम्मद अबू बकर निकिरी विया आहिनि। आस्ते वञनि पिया, आख़िरकार पहाड़ी जे मथां करीब पहुता आहिनि। क़ुरान मजीद में ज़िक्र मौजूदु आहे, पढ़ी ॾिसो ख़बर पइजी वेंदी। उते पहुचनि था, जॾहिं क़रीब उन गार जे पहुचनि था त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जूं नज़रूं उन्हनि जे पेरनि ते पवनि थियूं। अल्लाह अकबर। अबू बकर सिद्दीक़ जेको नबी करीम खे लिकाईंदे लिकाईंदे राति जे ऊंदाही में पहुचे थो। इहो अनुमान ई ख़तरो थी वियो त पाण करीमल खे शहीद कंहिंजे लाइ जेको प्लान मके वरन बनायो आहे, जंहिं ख़ौफ़ में आउं पाण करीमन खे खणी करे गार में पहुतो आहियां। अॼु दुश्मन गार जे दरवाज़े ते पहुची विया। हाणे छा चवंदो या रसूल अल्लाह, हाणे छा करिणो आहे? हुकुम सादिर ते मूंखे ख़ौफ़ पियो थिए त दुश्मन तव्हांखे किथे शहीद न कनि। पर कंहिं ज़ालिम शाइर चयो त तूं छो पियो रड़ियूं करीं, छो पियो गोड़ करीं? गोड़ करण जी ज़रूरत ई कान्हे का। हुन अहिड़ी शाइरी बनाई आहे ताकी अबू बकर सिद्दीक़ जे ख़िलाफ़ बयान ते अबू बकर लसन अल्लाह जा नबी मूंखे ख़ौफ़ आहे कि तव्हांखे शहीद न कनि। जेकर पंहिंजे लाइ दाहूं करे हा, चवे हा त पाण ॿई मारिजी न वञो, चवंदो अल्लाह जा नबी तव्हांजो छा थींदो?
इज़ हुमा फिल गार, कुरान मजीद की आयत है। इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। इज़ हुमा फिल गार, ये तस्निया जो सी हुआ जॾहिं ॿई गार में हुआ। इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न, जॾहिं पंहिंजे दोस्त के मोहम्मद अबू बकर के चए पियो, हिते अबू बकर जो लफ़्ज़ अल्लाह इस्तेमाल न फरमायो, फरमायो इज़ क़ाल लिसाहिबी, ओ इंसानो दोस्तो मुसलमानो ईमान वारो ॿुधो, ही पूरी उम्मतूं क़यामत जे ॾींहुं ताईं ॿुधनि लफ़्ज़ कहिड़ा आहिनि। इज़ क़ाल लिसाहिबिही, पंहिंजे घर जे क़ुरान मजीद तर्जुमे वारो पढ़जां, पंहिंजे मसलक जेके मौलवी जो लिखियलु पढ़जां, तर्जुमो क़ुरान मजीद जो हर हिकु उहे लफ़्ज़ बि लफ़्ज़ उहे थींदो आहे, कर तब्दीली न आणींदो आहे। तफ़सीर तफ़सीर में त तब्दीली आणे सघे थो, पर तर्जुमे में लफ़्ज़ी में तस्मे में को फ़र्क़ु न हूंदो आहे। तंहिं करे क़ुरान मजीद पंहिंजे घर में खोले ॾिसजां। इज़ क़ाल लिसाहिबिही, मोहम्मद करीम पंहिंजे दोस्त साहब खे चए थो, इज़ क़ाल लिसाहिबिही, पंहिंजे साथी खे चवे थो, पंहिंजे दोस्त खे चवे थो, पंहिंजे हमदर्द खे चए थो, पंहिंजे वफ़ादार खे चए थो, पंहिंजे ग़ार यार खे चए थो, इज़ क़ाल लिसाहिबिही ला तहज़न, अबू बकर गम न कर, इन्नल्लाह मना, पंहिंजो अल्लाह पाण सां गॾु। अल्लाह अकबर, जंहिं जगह ते मोहम्मद करीम पंहिंजे अबू बकर खे चवे इन्नल्लाह मना, अल्लाह गॾा, अल्लाह खे एॾियूं अदाऊं पसंदि अची वियूं जो फरमाए त मोहम्मद पंहिंजे दोस्त खे पियो चए, पंहिंजे साथी खे पियो चए। अल्लाह जे अबू बकर खे मोहम्मद जो साथी चवे, अबू बकर खे मोहम्मद जो दोस्त चवे, अबू बकर खे मोहम्मद जो यार चए, अबू बकर खे मोहम्मद जो वफ़ादार चए। अॼु जेकर को अहिड़ो शख़्स आहे नादाना जाहिला मुर्तद ख़ारिज इस्लाम आहे जेको अबू बकर के इस्लाम का ॿाहिरि चवे, अल्लाह चए पियो अबू बकर मोहम्मद जो यार आहे, अबू बकर मोहम्मद जो वफ़ादार आहे। साहिब पाण कंहिंखे चवंदा आहियूं, अदा साहिब वे, साहिब अरबी में चइबो आहे दोस्त खे, साहिब ही कुरान तो फरमाए पंहिंजे दोस्त अबू बकर के चई, अबू बकर अल्लाह तहज़न, गम न कर, अल्लाह गॾा। अल्लाह तबारक व तआला उते भी मदद फरमाई आहे। कुफार मके वारनि गार जो है घेराव कयो आहे, हाणे गार में घिरण जी कोशिशि कई अथनि। अल्लाह माकोड़े खे हुकुम कयो, माकोड़ी वञ। असीं छा हूंदो आहे, ही ॼारो जेको ठाहींदो आहे उनखे हले तव्हां छा चवंदा आहियो, जेको ॼारो कंहिं गार जे मथां ठाहे, हैं ॿोईड़ो, हा उनखे चइबो आहे। उनखे जेको आहे सो उन छा कयो, ॼार ठाही उते, ॼार छा ठाही, हाणे ॼार उते ठहियलु हूंदी आहे, कंहिं घर जो को वीरान हूंदो आहे न उन में ॼारो हूंदो आहे, इन करे जो घणो अर्सो गुज़री वेंदो आहे। ऐं अंदरि त दाख़िल थियनि राति जो अल्लाह अमुर करे छॾियो आहे त तूं वञ, कोरीअड़े खे हुकुम थियो त कोरीअड़ा तूं वञी ॼार वञी ठाह, ताकि अचण वारे खे ख़बर पए त पुराणी ॻाल्हि आहे, अंदरि केरु दाख़िल कोन थियो आहे। ऐं थियो बि ईअं, कुफार मक्का अची करे बीहनि था, सोच में सभु था चवनि तूं अंदरि दाख़िल थी अची, न न न गार पुराणी आहे, कीअं दाख़िल थियां, छाजे करे इनखे गस में इन जो रस्तो रोक थी वियो आहे। अल्लाह ताला गेट ॾेई छॾियो आहे। हाँ अल्लाह जो जुनूद लश्कर आहे, जेके अमर फरमाए तीअं थी पए। अल्लाह ताला मुहाफ़िज़ आहे, अल्लाह हिफ़ाज़त कंदो आहे पंहिंजे नबीअ जी। फरमाई न तीर सां न तलवार सां न गार्ड मौजूदु आहिनि। अल्लाह कोरीअड़े खे हुकुम कयो आहे, ॼार लॻाए छॾी आहे, माना गेट आहिनि थी वियो आहे, वञी करे सभु पोइ हिते मोटनि पिया। तूं अंदरि दाख़िल थी अची, न न पुराणी गारा मथां को अंदरि जीत हुजे ख़तरनाक, ॿिए सोचो न न चरिया तव्हीं थिया आहियो। इन गार जे मथां कोरीअड़े जी जेको आहे एडी ॼार लॻल आहे, मालूम थिए त कई वक़्त खां वठी अंदरि केरु दाख़िल कोन थियो आहे। हलो वरी वापसि मोहम्मद के लिए पहाड़नि में ॻोल्हियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़ूज़ नमूने सां सुबुह जे टाइम ते गार मां निकिरी विया। अल्लाह ताला उते बि कुफार मक्का खे अंधो करे छॾियो, वापसि हलिया विया। अल्लाह महफ़ूज़ कई। हिते छा फरमाई त अबू बकर गॾु हो। अल्लाह ताला चए त अबू बकर महबूब आहे, अली साईं बि अल्लाह जो महबूब ई प्यारो वलीउल्लाह आहे, कोई शक ना है। माण्हू चवनि त तव्हांखे इतराज़ आहे अली वलीउल्लाह, अल्लाह जा पाना अली वलीउल्लाह ते जेके एतिराज़ हुजे तो मुस्लमान ई कोन्हे को। वलीउल्लाह छा खे चइबो आहे? अल्लाह जो वली, अल्लाह जो महबूब, अल्लाह जो दोस्त।